एक औरत हुई जंहिंखे अल्लाह ताला जॾहिं बि औलाद ॾींदो हो त पुटु ई थींदो हो, पर अफ़सोस जो चंद महीननि खां पोइ उहो ॿारु फौत थी वेंदो हो। उहा औरत हर भेरे सब्र कंदी हुई ऐं अल्लाह जी रज़ा में राज़ी रहंदी हुई, पर हुन जे सब्र जो इम्तिहान तमामु ड्रिघो थींदो थे वियो ऐं हिक ॿिए पुठियां हुन जा 10 ॿार फौत थी विया। जॾहिं आख़िरी ॿार जी वफ़ात थी त हुन जे सब्र जो बंधन टुटी पियो। हूअ अध राति जो उथी पंहिंजे पालणहार अॻियां ज़ारो क़तार रोइण लॻी ऐं अर्ज़ु कयईं त अए मालिके काइनात, मूंखां भला कहिड़ी ख़ता थी आहे जो मां 9 महीननि ताईं तकलीफ़ूं सही ॿार खे जनम थी ॾियां, पर जॾहिं उमीदुनि जो वण मूंखे मेवो ॾिए थो त कुझु महीननि में ई उहो खसे वरितो वञे थो। हुन पंहिंजे दिलि जो हाल बयानु कंदे कंदे अल्लाह खां रहम जी दुआ घुरी ऐं रोईंदे रोईंदे खेसि निंड अची वई। ख़्वाब में हिकु निहायत ई ख़ूबसूरत बाग़ ॾिठईं जिते सोन ऐं चांदीअ जे सिरुनि सां ठहियलु हिकु आली शान महल हो। उन महल ते उन औरत जो पंहिंजो नालो लिखियलु हो। जॾहिं हूअ महल जे अंदरि वई त उते हर क़िस्म जूं नेमतूं मौजूदु हुयूं ऐं हुन जा उहे सभई ॿार जेकी फौत थी चुका हुआ उते मौजूदु हुआ। तॾहिं हिकु ग़ैबी आवाज़ आयो त तो पंहिंजे ॿारनि जी वफ़ात ते सब्र कयो हो, ही उन जो अजुर आहे। जॾहिं हूअ औरत ख़्वाब मां सुजाग थी त हुन जो समूरो ग़म ई ख़तम थी चुको हो। हुन रोई अल्लाह जी बारगाह में अर्ज़ु कयो त अए मुंहिंजा मौला, हाणे जेकॾहिं तूं इन खां बि वधीक आज़माइश में रखंदे त बि मां राज़ी आहियां, छो त ही इनाम मुंहिंजे सब्र खां वधीक आहिनि। दोस्तो, हर मुसीबत ते सब्र करण सां ई इंसान खे अल्लाह पाक ज़रूर नवाज़ींदो आहे। सो इन जे लाइ असांखे पंहिंजी ज़िंदगी सब्र सां गुज़ारणु घुर्जे। वीडियो वणी हुजे त ॿियनि दोस्तनि ॾांहुं बि मोकिलिजो।